आगाह कयां कि हैदराबाद में कोरोना वगे वधीक हिकु मरीज़ फौती वियो आहे। 24 कलाकनि दौरान 160 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। हैदराबाद में आकारी केसिस जी शरह 8% रिकॉर्ड कई वई आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया, हैदराबाद में कोरोना वायरस वगे वधीक हिकु मरीज़ हयाती विञाए वेठो आहे। 24 कलाकनि दौरान 160 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। सिहत खाते मूजिबि आकारी केसिस जी शरह 8% रिकॉर्ड कई वई आहे। हैदराबाद में कोरोना की सूरत हाल बाबत तव्हांखे आगाह कयूं पिया। कोरोना वगे हिकु मरीज़ फौत वियो आहे। 24 कलाकनि दौरान 160 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया, हैदराबाद में कोरोना वायरस वगे हिकु मरीज़ फौत वियो आहे। 24 कलाकनि दौरान 160 नवां केस रिपोर्ट थिया आहिनि। आकारी केसिस जी शरह 8% रिकॉर्ड कई वई आहे। हैदराबाद में कोरोना वायरस वगे हिकु मरीज़ फौत वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूदु आहे हैदराबाद मां सीनियर रिपोर्टर इरफान बुगियो। इरफान, आगाह कजो कोरोना सूरत हाल बाबत। जी, हैदराबाद में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वगे वधीक हिकु मरीज़ पंहिंजी हयाती विञाए वेठो आहे। जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 160 नवां केसिस ज़ाहिर थिया आहिनि। इन हवाले सां सिहत खाते जो चवणु आहे त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान आकारी केसिस जी जेका शरह आहे उहा घटिजी 8% थी वई आहे। जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हिकु मरीज़ कोरोना वगे फौती वियो ऐं 160 नवां केसिस ज़ाहिर थिया आहिनि। जी ठीकु आहे इरफान, बड़ी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।